तोड़े जो हुन जो जनम पथरीले गरम इलाइक़े में थियो, पर संदसि मिज़ाज सफ़ा बर्फ़ जहिड़ो हो। संदसि कलाम ऐं तबियत में हिक अनोखी सादगी ऐं शाइस्तगी रखियल हुई। अलाने 46 पहिरीं जून 1967 ईस्वीअ में मोहम्मद इब्राहिम ख़ासकेलीअ जे घर पेटाड़े में जनम वरितो। सन 1971 धारे संदसि वॾड़ा पेटाड़े मां लॾे अची मटियारीअ वेझो ॻोठ सूमर चंड में रिहाइश पज़ीर थिया। अलाने 46 प्राइमरी तालीम सूमर चंड मां हासिल कई। अंग्रेज़ी तालीम गवर्नमेंट MGM हाई स्कूल मटियारी मां हासिल कई। मैट्रिक खां तुरत ई सिगो संदसि पहिरीं शादी थी वई, जंहिंमां खेसि 2 पुट ऐं हिकु न्याणी आहिनि। ॿी शादी 2007 में कयाईं, जंहिंमां खेसि 2 पुट ऐं 2 न्याणियूं आहिनि। जंहिंखां पोइ फर्स्ट ईयर ऐं इंटर मुस्लिम साइंस कॉलेज हैदराबाद मां कयाईं। पाण शागिर्दीअ जे दौर में ई क़ौम परस्त तहरीक जो हिसो थी वियो। सियासी तौर ते GM सैद ऐं अब्दुल वाहिद आरिसर मां घणो मुतासिर हो, जंहिं करे पाण 1985 में जिसाफ तहलके हैदराबाद में शामिल थी वियो ऐं 1987 धारे जिसाफ हैदराबाद जो नाइब सदर चूंडिजी वियो। शागिर्दनि लाइ संदसि कयल कमनि खे ॾिसी 1990 धारे खेसि जिसाफ हैदराबाद जो सदर चूंडियो वियो। पर जीअं त खेसि 1990 धारे सरकारी नौकरी प्राइमरी टीचरी मिली वई, त पोइ जिसाफ खे छॾे मदर विंग में शामिल थियो। तोड़े जो अलानो सचारवी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि में रहियो, पर संदसि रत में सदाईं सिंध शामिल रही। GM सैद ऐं अब्दुल वाहिद आरिसर जो इश्क सदाईं संदसि दिलि में ज़िंदा रहियो। 1991 धारे सूमर चंड खां लॾे अची मटियारी शहर में रिहाइश इख्तियार कयाईं। पाण उस्ताद तंज़ीम PTLF जो तमामु जाखोड़ी किरदारु रहियो। कई दफ़ा खेसि ज़िले जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते चूंडियो वियो। उस्तादनि जे मसइलनि लाइ सदाईं पाण पतोड़ींदो रहियो ऐं सदाईं स्कूली ॿारनि में चटाभेटी समेत मुख़्तलिफ़ सरगर्मियूं कराईंदो रहियो। पाण जंहिं बि स्कूल में रहियो, उते ॿारनि सां गॾोगॾु अमले खे बि सियासी तौरु समाजी शऊर जी तालीम ॾींदो रहियो। पाण संदसि बिरादरीअ जी तंज़ीम पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद में सरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकेलीअ जो तमामु वेझो साथी थी रहियो ऐं तमामु घणी मक़बूलियत माणियईं। मटियारी जे ख़ासकेली बिरादरीअ खे तमामु वॾो उत्साह ॾिनाई। अलाने 46 इलाइक़े जे मोतबर माण्हुनि सां सियासी समाजी वास्ता बरक़रार रखिया, त बिरादरीअ जी इज़त बि करायईं। कॾहिं बि बिरादरीअ जी इज़त जे सौदेबाज़ी न कयाईं, जंहिं करे अॼु मटियारी शहर थोरे भर पासे जा ख़ासकेली दोस्त खेसि सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि था। पाण संदसि दोस्त ऐं बिरादरी जे तमामु मुतहरिक माण्हू जमील अहमद ख़ासकेली सां गॾिजी ख़ासकेली बिरादरीअ लाइ हिकु कम्यूनिटी सेंटर पिणु ठारायो, जेको संदसि ज़िंदगी जी तमामु वॾी कावश हुई। मटियारी ज़िले तोड़े शहर में कंहिं बि बिरादरी जो को बि कम्यूनिटी सेंटर नाहे, सवाइ ख़ासकेली कम्यूनिटी सेंटर जे। पाण मटियारी जी तमामु सरगर्म तंज़ीम एक्शन कमेटी जो जनरल सेक्रेटरी पिणु रहियो, जंहिंजो चेयरमैन अॻूणो सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह जामोट हो ऐं वाइस चेयरमैन सैयद आलम शाह अवामी तहरीक ऐं रसूल बख्श पलीज जो वेझो साथी हो। ऐं हुन एक्शन कमेटीअ में मटियारी ऐं पसकिरदाई सां तालुक़ु रखंदड़ तमामु नामवर शख़्सियतूं वॾेरो ग़ुलाम हुसैन मेमन, रहमतुल्लाह तुर्क, शौकत अबड़ो, मरहम सेठ नज़ीर मेमन होटल वारो ऐं ॿिया खोड़ सारा माण्हू हुन एक्शन कमेटीअ जो हिसो हुआ। अलानो सचारवी सियासी तौरु ज़िले मटियारी जे तमामु वॾी सियासी शख़्सियत सरदार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जामोट सां तंज़ीमी तौरु कई दफ़ा इतिहादी रहियो। संदसि सियासी समाजी वेझो साथी हाजी अब्दुल रज़ाक मेमन बि रहियो, जंहिंसां पाण ज़िंदगीअ जो घचु अरसो सियासी तौरु गॾु हुयो। अलाने 46 हिकु समाजी तंज़ीम सुजागी जे नाले सां पिणु ठाही, जंहिंजो पाण सदर हो। जंहिं तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां हुन ज़िले मटियारी जे अंदरि मुख़्तलिफ़ समाजी ख़िदमतूं पिणु कयूं। संदसि ज़िंदगीअ जो ॿियो वॾो कमु इहो हो त पाण पहिरियों भेरो मटियारी में केलनि ऐं बसरनि जे गुड्स जो कमु शुरू कयो ऐं पाण ज़िले मटियारी में मैंगोज़ एसोसिएशन जो बुनियादु विधाईं ऐं हुन तां ज़िले मटियारी मैंगोज़ एक्सपो पिणु लॻारायईं ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं हुनजो सदर रहियो। संदसि बारे में
ॿुधाईंदे संदसि नंढो भाउ कामरेड यूसुफ चवे थो त सभ खां पहिरियां मां भलीकार चवां थो भाउ साले वग़ैरह तव्हां असां वटि आयो, तव्हां असांखे यादि कयो डॉक्यूमेंट्री हवाले सां। साईं अलानू जॾहिं स्कूल जो ज़मानो हो त साईं ज़ाहिर आहे वॾो असां नंढड़ा हुआसीं। साईं अलानू असीं स्कूल मां भॼी वेंदा हुआसीं, लिकी वेंदा हुआसीं, पोइ राति जो बत्ती ॿारे, उहो ज़मानो बत्तियुनि जे दौर जो हूंदो, बत्ती ॿारे पोइ उन ते असांखे साईं अलानू राति जो पढ़ाईंदो हो। ठीकु, उन खां पोइ पढ़ण खां पोइ मुंहिंजो साईं अलानू उस्तादु रहियो। वरी जंहिं महिल सियासत में आयासीं त तेॾी महिल मुंहिंजो वरी पॉलिटिकल उस्तादु रहियो, सियासी उस्तादु रहियो। त सियासी मसइलतूं जेके थींदियूं हुयूं से असां सां वेही साईं अलानू पंहिंजे तौर ते डिस्कस कंदा हुआसीं। पर हूअं बि ज़िंदगीअ जा जेके मामलात हूंदा, ख़ासि करे सॼे ख़ानदान में मूंसां तमामु क्लोज़ हूंदो, गहरो हूंदो, ऐं सियासी गुफ़्तगू जेका बि थींदी हुई, समाजी थींदी हुई, शहर जी थींदी हुई, दुनिया जी थींदी हुई, इहे सभु डिस्कस असां थींदा रहंदा हुआसीं। पहिरीं ॻाल्हि इहा साईं चवंदो बाबा बेवाजिबी ज़्यादती कंहिंसां बि न कयो, कंहिंजो बि हक़ु न खाओ, कंहिंसां बि नाजाइज़ी न करियो, ऐं कंहिंसां बि तव्हांजो रवैयो अख़लाक वारो हुजे ऐं बाकिरदार थी ज़िंदगी में रहो। तव्हां पंहिंजे अख़लाक खां कॾहिं बि न करिजो। जे तव्हां चओ त कुझु दुनिया में थियूं ऐं पंहिंजी इज़त कमायूं त पोइ तव्हां पंहिंजो अख़लाक जो जेको तव्हांजो रवैयो आहे उहो दुरुस्त रखो। इहा साईं अलाने जी असांखे तरबियत हूंदी, बल्कि आऊं न पर पूरे घर खे, पूरे ख़ानदान खे। त बाबा पंहिंजा जेको अख़लाक़ी रवैया समाज सां तव्हांजा सुठा हुअणु घुरिजनि, माण्हू तव्हांजे ज़ात तव्हांजी शख़्सियत मां मुतासिर हुजनि, ऐं जेकॾहिं ॾियो नथा कंहिंखे, सिंधी में चवंदा आहिनि ॾुखो जो बि न। मैंगोज़ एसोसिएशन ठाहिण ऐं वापारनि लाइ वरितल कोशिशनि मुतलिक़ अलाने सचारवीअ लाइ हाजी रबनू मेमण खे सारींदे चवे थो त साईं तमामु प्यारो माण्हू हो, बहितर माण्हू हो, ऐं जेको आहे सो हुन मैंगो ते तमामु वॾी जिदोजहद कई। उन खां अलावा उन वापारियुनि खे गॾु खणी हलियो। पोइ जेके बि मसाइल हूंदा हुआ, चाहे मैंगो जा हुजनि या आड़तियुनि जा हुजनि या ट्रांसपोर्ट जा हूंदा, तॾहिं बि हुन में हर शइ में उहो अॻियां हूंदो ऐं तमामु उहो जेको सो महिनत कंदो, वापारी खे जेको भाईंदो, जितां बि सपोर्ट मिले उहो हुनजी हेल्प कंदो। ऐं असांजो तमामु अलहमदुलिल्लाह प्यारो दोस्त पोइ, ऐं ट्रांसपोर्ट में जेको बि हुन कमु कयो तमामु बहितर कयो, वापारनि सां बि तमामु बहितर हलियो। पोइ जेसि ताणी बि इंसान जी हयाती आहे ओसि ताणी गॾु आसूं। बाक़ी तमामु प्यारो बहितर माण्हू हो, अलाह साईं हुनखे जन्नत मुंजाए ॾे। बाक़ी मैंगो जे हिसाब सां हुन तमामु जिदोजहद जाम कई। साईं बिल्कुलु खोट महसूसु करियूं था न, बिल्कुलु साईं अलानू तमामु जेको सो पढ़ियल घुरियल माण्हू हो, ऐं तमामु हुन शइ खे ॼाणंदो, ऐं हू वापारनि खे तमामु बहितर जेको आहे सो एक्सपोर्ट जे हिसाब सां या आड़तियुनि सां मिलाइण में उहो बिल्कुलु हेल्प कंदो। साईं ॾिसो न, साईं तमामु प्यारो हिकिड़ो त जेका ॻाल्हि कंदो हुन ते अमल कराईंदो। साईं जे हुजे हा त हिकिड़ी जेको मैंगो जी जेका तनज़ीब या ट्रांसपोर्ट जी तमामु बहितर हले हा। हींअर मटियारी में अहिड़ो को बि माण्हू कोन्हे। हालांकि असीं बि कमु त करियूं पिया, पर मक़सदु आहे त हुनजी जिदोजहद वधीक हुई, ऐं हुन खां पोइ जेको आहे सो हुनजी इलाही असांखे खोट महसूसु थी आहे। त अहिड़ो माण्हू वरी अञा मुंहिंजे सम्झ में त असांजे ट्रांसपोर्ट में न आयो आहे, ऐं मैंगो जे हिसाब सां हुन तमामु जिदोजहद कई आहे, ऐं हुनखे अलाह साईं जन्नत मुंजाए ॾींदो, अलाह साईं हुन जी आसानी कंदो। असांजो प्यारो दोस्त हो। संदसि नंढपण जूं ॻाल्हियूं कंदे संदसि नंढपण जो दोस्त विक्यो चंद ॿुधाए थो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलाह साईं अलानू ख़ासि केली हिन सां तक़रीबन मुंहिंजो 50 साल खां वास्तो आहे असांजो। पोइ असांजो अचणु वञणु थियो लाज़मी दोस्त जे करे। असांजा हिन जा घर ऐं असांजा घर में तक़रीबन फ़ासिलो थोरो। पोइ अचणु वञणु मथे पुठि थींदो, या संगत साथ जे हवाले सां, या असांजो स्टाफ छंडण मोरियो, या शाम जो हुते असांजी गैदरिंग थींदी। ऐं ॿिए त साईं हुते कैबीन जे स्टाफ ते पढ़ण खां पोइ साईं अची वरी हुते छंडण मोरीअ ते पंहिंजी कैबीन ते हलाईंदो। पोइ असांजी तक़रीबन वरी कचहरी हुते थींदी हुई सेकेंड टाइम में। ऐं 1990 में साईंअ खे प्राइमरी टीचर मिली, ऐं उन वक़्त में आउं टीचर थी वियुसि। मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजी पोस्टिंग हुई सूमरचंड में, ऐं साईं जी पहिरीं पोस्टिंग हुते थी सूमरचंड में एज PhD। 4-5 साल साईं असां हुते गॾु रहियासीं हिन स्कूल में। तमामु साईं होशियारु ऐं कॉम्पिटेंट, पंहिंजे उस्तादी पेशे हवाले सां तमामु सुठो साबित थियो। असां सां त उअं ई हुन जी दोस्ती
पर हुन जेके पाड़े वारा आहिनि या ॻोठ वारा आहिनि उन सां तमामु जो जेको रवैयो हो न तमामु सुठो हो, तमामु मक़सदु हिकिड़ो हमदर्दाणो मोहबत वारो इहो रहियो। छो साईं जी जंहिंसां बि ॻाल्हाईंदो हो न हिन में हिकिड़ी ख़ूबी त माना खिली पियो ॻाल्हाईंदो हो ऐं आख़िर ताईं इहा ई हुन में असां आख़िर ताईं बि जेको ॾिठो हुन में साईं इहा ई ख़ूबी त जंहिंसां मिलंदो माना फराख़ दिलीअ वारी नमूने सां हर कंहिंसां मिलंदो हो। पोइ जेको तव्हांजो सचारवी जो लफ़्ज़ु सचारवी जेको हुन तख़ल्स पियो उहो बि इन ॾींहं असांजा दोस्त माइट ई आहिनि ऐं हिकिड़ो सोढो ख़ान मजीदाणो जो असांजो वलीमो चंडो उन ॾींहुं हिनखे माना इहो हिनजे किरदार जे करे हिनजे सचाईअ जे करे पोइ हुन ते इहो जेको लक़ब पियो सचारवीअ जो उते ई शुरू थियो। पोइ लाइनो सचारवी ते खां शुरू थियो। पोइ जीअं सचारवी शुरू थियो अॼु आख़िरी साईं जी माना वफ़ात ताईं इहो माना सचारवी लफ़्ज़ सां गॾु हो। हैडमास्टर जे अचण सां काफ़ी जेके तइलीम जे हवाले सां इलाही सुधार आहे, इलाही चेंजिंग, इलाही इम्प्रूवमेंट आई। छो त असां उन टाइम में वरी माशाल्लाह मूंखे जेको आहे सुपरवाइज़र थी नंढी स्कूल मुंहिंजे अंडर में थी आहे। पोइ उन हवाले सां जो इंडिया विज़िट ते वेंदो त नयूं नयूं जेके कुझु टेक्निक्स हुयूं उन हवाले सां साईं गाइड कंदो हो। वरी उन हवाले सां वरी जेके असीं साईं खे गाइड या हिदायतूं करे वेंदा हुआसीं त भाई हीअ इम्प्रूवमेंट करणी आहे त इनशाला ॿिए दफ़े ईंदा त उहा थियल हूंदी। माना पंहिंजे पेशे सां सचो हो, उस्तादनि सां बि सचो हो, ऑफिसरनि सां बि सचो हो। हुनजो रवैयो ई अहिड़ो हो साईं जो हर कंहिं सां माना हुन विञाई कोन आख़िर ताईं, हर कंहिं सां हमदर्दाना ऐं मुहबताना हुनजा जेके रवैया हुआ। ऐं बाक़ाइदे आख़िर ताईं इन ई शायदि स्कूल में साईं डेथ थी, रिटायर त शायदि सर्विस जे दौरान हुयो डेथ थी वई, पर आख़िर ताईं बि जेको साईं पंहिंजी हमदर्दीअ सां ड्यूटीअ ते ईंदो हो। अलाने सचारवी पंहिंजे ज़िंदगीअ जे सरगर्मियुनि में मशगूल हो। ॾिसंदे ई ॾिसंदे अचानक खेसि बीमारी अहिड़ो वकोड़ियो जो वरी उथी न सघियो। जहिड़े जे मोज़ी मर्ज़ सां झेड़ींदे 5 मई 2018 ते अलानो सचारवी ईअं विछड़ी वियो जीअं विछड़े खूंज कतारनि खां। खेसि हज़ारे आलनि अखियुनि सां सभाणे क़ब्रिस्तान पिटाड़ो में दफ़न कयो वियो। खेसि शाइरी तमामु घणी वणंदी हुई। मूंखे चवंदो हो जॾहिं मां न हूंदुसि त हूंदियूं मुंहिंजूं यादगिरियूं घणियूं। अलानो सचारवी पाण सां गॾोगॾु असां जहिड़नि हज़ारे नौजवाननि खे हौसलो ॾेई हमेशह लाइ जग में पाण खे अमर करे वियो। पंहिंजे मेज़बान साले बबर खे ॾींदा इजाज़त, तेसिताईं अला भाई।